साईं चाचा इसाक साईं मर रबाई साहब जे कलाम जे लाए हुकुम थियो है। मर रबाई साहब तमाम खूबसूरत शायर है ऐं मुझो पंहिंजो सॉन्ग गायल है टिकटॉक ते वायरल थियो पर ये शायरी भी हकीकत ही है। असां दिल खपाए छदी आ असां जो बयानो वतल आ। दिल सा ताड़ी वजाइंदो तो मां भी दिल सा वधाइंदुसि तव्हांखे छो त चवंदा आहिनि न साईं वो वण ही ना है जंहिंखे वाव न लॻो हुजे सो दिल त सभिनी खपाई आहे न। साईं नाज़म साईं तव्हां ताड़ी वजाइंदो त सभई तव्हां सां गॾिजी करे ताड़ी वजाइंदा। वॾी महिरबानी। बाबा नंढड़े लाइ दिल खपाए छॾी साईं असां शायद आहियूं हुन जा हिननि बि खपाई असां बि खपाए छॾीसीं। थैंक यू सर थैंक यू। मनो था असां भी गुनहगार आयूं काबिल गौर सिटरूं आहिनि मां तव्हांजो तवजो चाहींदुसि सभिनी जो। मनो था असां भी गुनहगार आयूं अज़ल खां हुस्न जा तलबगार आयूं कदे था खिलाइल कदे था रोआर। चाचा इसाक साईं पिरन जी नजर में जन नंढा बार आयूं असां दिल खपाए छॾिया असां जो बयानो वतला दिल खपाए छॾिया असां जो बयानो वतला इन्हीअ में न को करे आसरो इन्हीअ में न को करे आसरो पराई अमानत पयला असां दिल खपाए छॾिया असां जो बयानो वतला असां दिल खपाए छॾिया असां जो बयानो वतला इन्हीअ में न को करे आसरो इन्हीअ में न को करे आसरो पराई अमानत पयला असां दिल खपाए छॾिया असां जो बयानो दिल खपाए छॾिया असां जो बयानो वतला इन्हीअ में न को करे आसरो इन्हीअ में न को करे आसरो पराई अमानत पयला असां जो बयानो वतला खपाए छॾिया असां जो बयानो वतला हबीबुल्ला अबावड़े कानून जी वॾी महिरबानी रुयो की न ॼाणू सुञाणू सूरत ॾिसी हा
न ॼाणू सुञाणू सूरत ॾिसी हा कईसू सूठी बुटाठी ॾेई बटे टहकटे चार घूरू नथो को ॾिबो नथो को थिबो नथो को ॾिबो नथो को थिबो जो मुड़ साड़ी ॾाढी ॾिनल असां दिल खपाए छॾिया असांजो बयानो वतन असां दिल खपाए छॾी असांजो बयानो अदा शामिल जतई सावजन मेहरबानी लख थोड़ा मिसकीन मानू मगर फिरना गिरना न आयू असी तोड़े मिसकीन मानू मगर फिरना गिरना न आयू कसो थो पक्को थो जिए थो जैसा कई सुन भायू जैसी दमा में दो जैसी जियो जिस्म ही अंगु अंगु तोले बदला असां दिल खपाए छॾिया असां जो बयानो वतला आसरो आहे दिल खे सजण मुझो हिक ॾींहुं दो संभाले अमानत रखी थम मुखे सबई वहवार ॾींदो न जाए त कभी न छॾबी टकी रिज़वान न जाए त कभी न छॾबी टकी जो पल पल जो लेखो लिखला असां दिल खपाए छॾिया असां जो बयान